जेके महिमान असां सां अॼु शामिल थिया आहिनि तिन खे हिते घुराइण जो हिकिड़ो जेको ॿियो वॾो अलमियो आहे। ही पंहिंजनि मर्दनि सां गॾु आहियूं ऐं थोरी देरि पहिरीं जॾहिं मूं हिननि सां कचहरी पे कई त मूं हिननि जे मर्दनि सां बि कचहरी कई ऐं मूं पुछियोमानि, मूं चयो त दादा तव्हां कीअं था महसूसु कयो हिननि सां गॾु कमु कंदे, या मिसाल जीअं हिकिड़ो थींदो आहे त ही तव्हां सां गॾु फील्ड में कमु कनि थियूं त तव्हांखे इहो नथो थिए त माना मायूं असांजूं मायूं ॿाहिरि छो थियूं निकिरनि, हू छो थियूं कमु कनि, हुननि जो कहिड़ो वास्तो, हू घर में मानी पचाइनि। ऐं छो त असां वटि त सोसाइटी में इहा हिकिड़ी आइडियोलॉजी आहे न त माई जो कमु घर जी चार दीवारी में मानी पचाइण आहे, त पोइ तव्हां हिननि खे पाण सां गॾु फील्ड में कीअं था खणी हलो, या तव्हांजो छा ख़्यालु आहे हिन बारे में। त एॾो ख़ूबसूरत जवाबु हू इन्हनि जो हिकिड़ो उस्ताद मोहतरम साहबु आहे जेको हिननि सां गॾु आयो आहे, ॻोठ जे ॿारनि खे पढ़ाइनि बि था, एजुकेट बि कनि था, हिननि मायुनि सां बि गॾोगॾु बीठा आहिनि ऐं अॼु उन्हनि खे गॾु वठी बि आहिनि, त उन्हनि ॾाढो सुठो जवाबु ॾिनो। जीअं थी जेका ॻाल्हि हुजे, ही जे असां सां गॾु कमु न कनि त असांजा घर न हलनि। ऐं इहो सिर्फ़ु असांजे ॻोठनि में न आहे, जेको अॼु जो जदीद दौरु आहे ऐं जहिड़ी महांगाई आहे, हिकिड़ो माण्हू कमाए बि नथो सघे। त मां उन वक़्तु मुंहिंजे दिमाग़ में इहो ख़्यालु आयो त इहो ख़्यालु असांजे पढ़े लिखे तबिके जे मर्द खे छो नथो अचे। हू छो एतिरा ईगोइस्ट आहिनि जो चवनि, हू माना सम्झनि था त जे माई कुल्हे में कुल्हो मिलाए हुननि सां गॾु कमु करे थी त इहा हुननि जी बेइज़ती आहे। जेके महिमान असां सां अॼु शामिल थिया आहिनि तिन खे हिते घुराइण जो हिकिड़ो जेको ॿियो वॾो अलमियो आहे। ही पंहिंजनि मर्दनि सां गॾु आहियूं ऐं थोरी देरि पहिरीं जॾहिं मूं हिननि सां कचहरी पे कई त मूं हिननि जे मर्दनि सां बि कचहरी कई ऐं मूं पुछियोमानि, मूं चयो त दादा तव्हां कीअं था महसूसु कयो हिननि सां गॾु कमु कंदे, या मिसाल जीअं हिकिड़ो थींदो आहे त ही तव्हां सां गॾु फील्ड में कमु कनि थियूं त तव्हांखे इहो नथो थिए त माना मायूं असांजूं मायूं ॿाहिरि छो थियूं निकिरनि, हू छो थियूं कमु कनि, हुननि जो कहिड़ो वास्तो, हू घर में मानी पचाइनि। ऐं छो त असां वटि त सोसाइटी में इहा हिकिड़ी आइडियोलॉजी आहे न त माई जो कमु घर जी चार दीवारी में मानी पचाइण आहे, त पोइ तव्हां हिननि खे पाण सां गॾु फील्ड में कीअं था खणी हलो, या तव्हांजो छा ख़्यालु आहे हिन बारे में। त एॾो ख़ूबसूरत जवाबु हू इन्हनि जो हिकिड़ो उस्ताद मोहतरम साहबु आहे जेको हिननि सां गॾु आयो आहे, ॻोठ जे ॿारनि खे पढ़ाइनि बि था, एजुकेट बि कनि था, हिननि मायुनि सां बि गॾोगॾु बीठा आहिनि ऐं अॼु उन्हनि खे गॾु वठी बि आहिनि, त उन्हनि ॾाढो सुठो जवाबु ॾिनो। जीअं थी जेका ॻाल्हि हुजे, ही जे असां सां गॾु कमु न कनि त असांजा घर न हलनि। ऐं इहो सिर्फ़ु असांजे ॻोठनि में न आहे, जेको अॼु जो जदीद दौरु आहे ऐं जहिड़ी महांगाई आहे, हिकिड़ो माण्हू कमाए बि नथो सघे। त मां उन वक़्तु मुंहिंजे दिमाग़ में इहो ख़्यालु आयो त इहो ख़्यालु असांजे पढ़े लिखे तबिके जे मर्द खे छो नथो अचे। हू छो एतिरा ईगोइस्ट आहिनि जो चवनि, हू माना सम्झनि था त जे माई कुल्हे में कुल्हो मिलाए हुननि सां गॾु कमु करे थी त इहा हुननि जी बेइज़ती आहे। ही नथा सम्झनि, हिननि खे त एजुकेशन कान्हे, ही त इंग्लिश मीडियम में न आहिनि पढ़िया, ही वॾनि वॾनि कॉलेजिस ऐं यूनिवर्सिटीज़ में न आहिनि पढ़िया। ऐं मूं पुछियोमानि, मूं चयो दादा तुंहिंजो मक़सदु तव्हां हिन शइ खे तस्लीम कयो था त औरतुनि खां सवाइ तव्हांजो घर न हलंदो। चई न दी, शाबस हुजेनि, असां सां गॾु लाबारो कनि थियूं, फुटी कटिनि थियूं, असीं जे हिन कम में पियासीं त कमाईंदासीं कॾहिं, हीअ असांजो हथु वंडाइनि थियूं, हीअ असां सां गॾु कमु कनि थियूं, तॾहिं वञी असां ही खणी वञी शहर में विके ऐं चार पैसा खणी था अचूं। ही जे असां सां गॾु न बीहनि त असां त हिन में ई लॻी वञूं। ऐं हिननि खे हिन जा जेके वेजिस मिलनि था से बि तमामु घटि आहिनि। ऐं मूं पुछियोमानि, मूं चयो त उहो ही तव्हांखे पाण ॿुधाईंदियूं, जे सभु कुझु आऊं ॿुधाईंदसि त ही छा ॻाल्हाईंदा। ऐं हाणे स्टेज ते दावत ॾींदसि डॉक्टर रिज़वाना अंसारी खे त हू अची हिन अॼोके ॾींहं ते असां सां लाइट विझनि, हिन शइ ते रोशनी विझनि ऐं असांखे ॿुधाइनि त हुननि जो तालुक़ु मेडिकल जे शोबे सां आहे, त हुननि वटि बि खोड़ अहिड़ियूं मायूं अचनि थियूं जिन में हेल्थ अवेयरनेस घटि आहे, त हू पंहिंजो एक्सपीरियंस शेयर कंदी असां सां। डॉक्टर रिज़वाना अंसारी। इस औरत को जितने सलाम हैं वो यकीनन इसी औरत के हिस्से में आने चाहिए। देही औरत मट्टी की वो खुशबू है जो ज़िंदगी और ज़मीन दोनों को महकाती है। अब हम इसके अगर इस तरफ आएँ कि इस औरत के कौन कौन से मसाइल हैं, क्योंकि ये जो देही औरत है, ये जितना इसके ऊपर जिम्मेदारियां हैं, जितना इसका काम है, लेकिन इसके साथ साथ इसकी तकालीफ हैं,
और बेशुमार तकालीफ के बावजूद ये अपनी जगह पर खड़ी है इस्तकामत के साथ। अगर हम इसकी माशरे के इसके हुकूक़ की बात करें तो इसे बहुत सारे मुश्किलात का सामना है कि नामसाइद हालात हैं, मौसमी तब्दीलियाँ हैं, इसकी सेहत और तालीम तक रसाई बहुत मुश्किल है। इसे ज़िंदा रहने का हक़ भी चाहिए। इसे इज़्ज़त तौक़ीर के साथ, ज़िंदा रहने के हक़ के साथ इसे इज़्ज़त तौक़ीर चाहिए, तालीम चाहिए, सेहत और ग़िज़ा चाहिए, और उसके साथ साथ इसे अपनी मर्ज़ी चाहिए। 63% जो आबादी है वो गाँव में रहती है, और उसमें जो निस्फ़ से ज़्यादा औरतें उसमें शामिल हैं, और जो ज़रई मईशत में जो हाथ बटा रहे हैं या जो अफरादी क़ुव्वत है उसका 54% औरतें हैं। लेकिन हम इन औरतों को बहुत सारी मुश्किलात से बचा नहीं सकते हैं। इनकी सेहत के और बहुत सारे मसाइल के साथ साथ इन्हें जो कीमियाई खाद है, जो इनके जो फसलों पर स्प्रे हैं, वो इनके लिए खामोश कातिल हैं। मौसमियात की तब्दीलियाँ इनको निढाल कर रही हैं। आप लोगों ने मानसून की दुल्हन तो सुना होगा। जब मानसून का मौसम आता है उस ज़माने में आने वाले मुश्किलात से बचने के लिए बहुत सारी छोटी बच्चियों को जो 13, 14, 15 साल की होती हैं, ये देखे बगैर कि वो किसकी दुल्हन बनाई जा रही हैं, उसकी उम्र क्या है, उसकी कितनी बीवियां हैं, उसके कितने बच्चे हैं, सिर्फ पैसों के एवज़ उनकी शादियां कर दी जाती हैं। ये औरत शहर में भी महफूज नहीं है तो ये गांव में भी महफूज नहीं है। अगवा, ज़्यादती, जिनसी हरासानी, रेप, इसके साथ साथ कारोकारी, इन सारे मसाइल और तकालीफ के बावजूद भी हम देखते हैं कि देही औरत एक शान के साथ खड़ी है, और उसकी आन और शान के लिए उसका शऊर हासिल करना, उसको आगही तक उसकी रसाई, उसकी सेहत, उसकी तालीम, ये बहुत ज़रूरी है। क्योंकि अगर एक औरत खड़ी होती है तो एक ख़ानदान संभलता है, और अगर एक ख़ानदान संभलता है तो एक नस्ल संवरती है। शुक्रिया। असांजूं अदियूं सिर्फ़ु इहे कोन्हे त सिर्फ़ु उन्हनि खे गुॾ कढणु थो अचे, इहे असांजे कल्चर खे जेको असां ज़िंदा रखी वेठियूं आहिनि, उहे बि असांजे अदियुनि खे जस हुजे जेको अदी रखियो वेठियूं आहिनि। न त असां जेको चमक दमक जे पोयां लॻी विया आहियूं, तमामु सुठा क्वालिटी जा सुठा डिज़ाइन वारी शयूं थियूं अचनि ऐं असां उहे था पायूं। लेकिन इहे अदियूं पंहिंजे हथनि सां ठाहियल, पाण ठाहे करे भर्त भरे उनखे कल्चर खे उजागर थियूं कनि ऐं उनखे ज़िंदा रखियो पियो अचनि। न त हीअ असांजो कल्चर पे कॾहिं जो दफ़न थी चुको हुजे हा। शाबाश हुजनि असांजी जेके रूरल औरतुनि खे जेकी उहे कमु कयूं थी पियूं अञा ताईं। ऐं उनखां अलावा कंहिं बि बाक़ी खे छॾियो, इलेक्शन में वञी ॾिसो, सभ खां वधीक वोट कास्ट असांजे रूरल वोमेन जो हूंदो आहे। सभ खां वधीक पूरे सिंध में तव्हां ॾिसो, पूरे पाकिस्तान में बल्कि ॾिसो तव्हां, असां शहरी आबादी में औरतूं वोट कास्ट लाइ तमामु घटि थियूं निकिरनि, न उनजे बराबरि। लेकिन असांजो जेको ॿाराड़ी जूं जेको औरतूं आहिनि उहो यंग त वेंदियूं आहिनि, लेकिन 70-80 साल जी पौड़ी बि जेका नथी हली सघे उहा बि वोट कास्ट लाइ वेंदी आहे। कीअं बि करे उते पोलिंग स्टेशन ते ज़रूरु पहुचंदी आहे। उनखे वोट जी हैसियत जी ख़बर आहे ऐं उनजी पंहिंजे वोट जी हैसियत छा आहे उहा उनखे ख़बर आहे, केॾी क़ीमती आहे उहा उनखे ख़बर आहे। ऐं हर फील्ड में असांजी जेका रूरल वोमेन आहे, एग्रीकल्चर सां जेके वाबस्ता औरतूं आहिनि, उहे चङी तरह बाख़ूबी उन्हनि खे ख़बर हूंदी आहे। त चवण जो मतिलबु त असां कोई बि असां ॾिसो, असां इन्हनि जा जेके हथ जा जेके ठहियल आहिनि उहे तव्हां भर्त भरे वॻा चोला वग़ैरह कुर्ता जेके रो असांजा भरे एॾा शहरी आबादी मोकिलनि था, लेकिन असां छा था कयूं, तमामु घटि क़ीमत में उन्हनि खां परचेज़ था कयूं। असां वॾियुनि होटल में वञी मानियूं खाए था वठूं, उते हज़ारनि जा बिल ॾेई था छॾियूं, लेकिन असां अगरि 1000 रुपये जो रो आहे या 1000 रुपये वॻो कढ़ाई वारो वॻो आहे, उन ते असां ख़र्चु कोन था करे सघूं। ऐं उन्हनि जी केतिरी महिनत आहे उहा असां कोन था ॾिसूं। ऐं असां रूरल वोमेन सां गॾु मुंहिंजे ख़्याल सभिनी खे बीहणु खपे,
जेकी असां पढ़िया लिखिया पाण खे सम्झूं था होशियार जेकी पढ़िया लिखिया पाकिस्तानी आहियूं पढ़िया लिखिया सिंधी आहियूं उन्हनि खे त इन्हनि ग़रीब माण्हुनि जो वारसी कयूं ऐं उन्हनि सां गॾु बीहूं। थैंक यू अदी कृष्णा। अदी कृष्णा जो भी तमामु घणो कॉन्ट्रीब्यूशन आहे पंहिंजी कम्यूनिटी जे जेको हिननि जो त सभ खां वधीक अज़ाब हो बाउंड लेबर जो उन मां हुननि मायुनि जी जिन छॾाई हुननि जी एजुकेशन ते कमु कयईं हुननि जे लाइ इकनॉमिकली ग्रोथ जा मौक़ा क्रिएट कयईं हर शइ कयईं त हुननि खे चङी तरह ख़बर आहे इन फील्ड जेको कमु थिए थो या छा। बसर उन्हनि जा चुंगियूं हणूं था रूंबो कयूं था वण आहिनि उन्हनि जा चुंगियूं हणूं था वरी उहा वॾा थियनि था फुटियूं चूंडियूं था पोरियो कयूं था असां मार्च अप्रैल में असां चुंगा हणियूं था फुटियूं चूंडियूं था ईअं रूंबो कयूं था खिरियो थियनि था उन्हनि में रूंबो कयूं था वरी उन्हनि खे पाणी ॾियनि था त वरी गुॾ कढूं था महिनत कयूं था ईअं पंहिंजो गुॾ जो रंबी हीअ हीअं हीअं करे सभु लेबर मुंहिंजा आहिनि मूंसां गॾु आया आहिनि सभु वेचारी मज़ूर आहिनि सॼो ॾींहुं रंबी हलायूं था गुॾ कयूं था वरी राति जो घर अचूं था त वरी घर जो कमु। हिननि जे ॻाल्हाइण मां अंदाज़ो करे सघो था जेके एक्सपर्टीज़ हिननि वटि आहिनि जेके टूल्स ही यूज़ कनि था जेको सामान ही यूज़ कनि था असांखे हुनजे अध जा नाला बि न आहिनि ख़बर त हिननि खे शाबस हुजे जो ही फजर जे टाइम ते उथनि थियूं ऐं वेंदे इशा ताईं हिननि जो हॾु हले थो ऐं असां वटि हिते शहर में मसइलो इहो आहे न असीं उस ॾिसूं न असीं ताज़ा रिसोर्सिस नेचुरल रिसोर्सिस ॾिसूं न असीं ताज़ो नेचुरल फूड खाऊं न असीं नेचर सां कनेक्टेड आहियूं ही जेके 24 कलाक नेचर में आहिनि 24 कलाक नेचर सां गॾु एंगेज थियल आहिनि नेचर में कमु कनि थियूं हिननि जी जेका ज़िंदगी आहे सा असांखां घणी बहितर ऐं मथां ई आहे ऐं हीअ असांजो रोल मॉडल आहिनि। वधीक टाइम न वठंदसि ऐं आपा महताब खे दावत ॾींदसि त हू अचनि स्टेज ते ऐं हिननि जेके असांजो अॼु जूं आयल महिमान आहिनि हिननि जे लाइ ॿ लफ़्ज़ ॻाल्हाइनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु हिते जंहिं बि सिलसिले में असां गॾु थिया आहियूं उहे शायदि रोज़मर्रा जे अक्सर थींदड़ फंक्शननि में सेमिनार्स खां ऐं उन खां अलावा कॉन्फ्रेंसिस खां हिकिड़ो धार मौज़ू आहे। मां मुबारकबाद थी ॾियां इंडाउमेंट फंड वारनि खे जंहिं इन मौज़ूअ खे ऐं उन जे पार्टिसिपेंट्स खे तमामु अहम सम्झी ऐं असांखे मौक़ो ॾिनो त असां उन्हनि पंहिंजे औरतुनि सां भेनरुनि सां मिलूं जेके तव्हांजे साम्हूं ईअं वेठियूं ॼण जो हुननि जो कंहिं शइ सां को तालुक़ु ई कोन्हे जेकॾहिं मथे अचे ॻाल्हाइनि थियूं पियूं त असां वांगुरु हू माइक खां डिॼनि कोन थियूं हुननि जे लाइ इहा डिॼ जी ॻाल्हि कोन्हे उहे उन खां वाक़ुफ़ु कान्हनि जहिड़े नमूने सां हू इन टेक्नोलॉजीअ खां वाक़ुफ़ु कोन्हनि असां हिननि जे हुनर खां वाक़ुफ़ु न आहियूं। असांजे लाइ हर शइ हिकिड़ी आम शइ आहे। औरत जेकॾहिं घर में कमु करे थी त उनखे इहो ई त करिणो आहे ॿियो छाजे लाइ पैदा थी आहे घर में जो वेठी आहे त उनजो कमु ई इहो आहे ऐं जेकॾहिं हूअ ॿनियुनि में कमु थी करे त छा हुनजे घर वारा या घर वारो हुनजो वाक़ई को शुक्रियो अदा कंदा आहिनि। तव्हांजे समाज में जेकॾहिं मर्दनि इहो ठीको खणी छॾियो या उनखे इहो ठीको ॾिनो वियो त बाबा फैमिली खे औरतुनि खे ॿारनि खे संभालणु तव्हांजो कमु आहे त पोइ चुप करे वेही रहे न माई चुप करे वेही रहे पर पोइ तव्हां हुनजो शुक्रियो अदा कयो त ॿियो कुझु न तव्हांखे मानी रधे थी पचाए खाराए तव्हांजा कपिड़ा थी धोए तव्हांजा बचा थी पैदा करे पाले ऐं तव्हांखे दुनिया में हलण जहिड़ो थी करे। हाणे इहे जेके शयूं आहिनि इहे असांजे माशरे में सोच खे या जनम करण वारियूं आहिनि या दफ़न करण वारियूं ॻाल्हियूं आहिनि। या तव्हां हिननि ते सोचियो या तव्हां हिननि खे नज़रअंदाज़ कयो। पर अॼु जे इन दौर में जॾहिं असां हिते वेही ॻाल्हायूं था ऐं इन्हनि मौज़ूआत खे छेड़ियूं था ऐं ॾिसूं था
त तव्हां उन जी अहमियत खे महसूसु कयो ऐं माशरे जी ज़िमेदारीअ खे महसूसु कयो। मासोबिया खां हिन महिल पुछो पिए त इंडाउमेंट फंड इन्हनि औरतुनि जे लाइ छा थो करे, त हिननि जा जिते बि मर्कज़ आहिनि, शहदादपुर खां वठी मुख़्तलिफ़ जायुनि ते, उते जेके औरतूं कमु थियूं कनि, चई कम अज़ कम 20 औरतुनि खे हर महीने हिकिड़ी जीअं स्कॉलरशिप थींदी आहे, वज़ीफ़ो थींदो आहे, मदद थींदी आहे, उहे उन्हनि खे ॾियनि था पिया। हाणे उन में उन्हनि जो कमु पूरो थो थिए, उन जी मदद थिए थी या नथी थिए, इफ़ इवन इट इज़ सिम्बॉलिक, इट इज़ जस्ट द बिगनिंग। अलामती ई हुजे, पर इहा हिकिड़ी तव्हां ईअं खणी सम्झो त शुरूआत आहे। असांखे सोचणो इहो आहे त इन खे वधाइणो कीअं आहे। हिकिड़ी औरत जॾहिं इहो कमु थी करे हथ में ॾाटो खणी थी अचे, ज़मीन खे खेड़े थी पई ऐं मुड़ुस सां गॾु हर बि हलाए थी पई, हुननि जे जानवरनि खे चारो बि ॾिए थी पई, पाणी बि पीआरे थी पई, त छा हुन वटि इहा शुरूअ खां वठी तालीम हुई? छा इहो हुनुरु हुननि वटि शुरूअ खां वठी हुयो? या जेके मायूं घर में वेही भर्त थियूं भरनि, मुख़्तलिफ़ क़िस्म जो कमु थियूं कनि पियूं, तव्हां त उन्हनि जा हथ खणी तव्हां चुमो। छा मूं वटि इहो हुनुरु आहे? मूं वटि त इहो हुनुरु कोन्हे। मां त अहिड़ो सुहिणो भर्त नथी भरे सघां। तव्हां थर जे औरतुनि खे ॾिसो, तव्हां उन्हनि जे टाको ॾिसो, जेके हू रिलियूं थियूं ठाहिनि, तव्हां उन रिलीअ जो टाको ॾिसो। जेके शयूं हितां ॿाहिरि थियूं वञनि पियूं, मोकिलियूं थियूं वञनि पियूं, जितां तव्हां एक्सपोर्ट था कमायो, तव्हां वटि उहे शयूं अचनि थियूं, उहो असांजी पंहिंजी नाअहली आहे ऐं मनसूबाबंदी कोन्हे, सही प्लैनिंग कोन्हे, जो असां पंहिंजो हुनुरु ॿाहिरि नथा पहुचाए सघूं। पर जेकॾहिं तव्हां दुनिया ज़माने में वञो, तव्हां थाईलैंड वञो, तव्हां मलेशिया वञो, तव्हां किथे बि वञो, तव्हांखे उते जे माण्हुनि जा हथ जा हुनर ठहियल ऐं दुकान बेइंतिहा मिलंदा ऐं तव्हां उतां शयूं मेड़े मेड़े ईंदव। अहिड़े ई नमूने सां हिते तव्हां रुॻो सदर में निकिरी वञो ऐं उते जे दुकाननि में वञो, जिते सूसी थी आॾाणे ते ठही अचे, जिते गज ठही था अचनि, जिते अजरक प्रिंट थी था अचनि, उते मर्द बि, उन्हनि मर्दनि इहो कमु कयो आहे, उते तव्हांजे औरतुनि बि इहो ई कमु कयो आहे। असां जेकॾहिं ॿाहिरि वञूं था, मुंहिंजी दोस्त आई आहे फातिमा हसन, ऐं तमामु वॾी शाइर आहे असांजे अदब में, उर्दू अदब में हुनजो वॾो नालो आहे, वञे पई ढाका। हाणे ढाका में जेको वरी हथनि जा हुनर हूंदा ऐं कम हूंदा, उहे तव्हां वटि अचनि था या नथा अचनि, उहे असांजी छो त डिप्लोमेसी न रही, असांजा फॉरेन रिलेशन्स ठीकु न रहिया, हाणे ठीकु थिया आहिनि, त उहे शयूं बि ईंदियूं। पर हीअ जेके हितां शयूं पई वठी वञे, सूखड़ियूं खणी, किथां थी वठी वञे? हैदराबाद मां, हैदराबाद सिंध मां, हैदराबाद सिंध पाकिस्तान मां। त इहे कंहिंजी नामाचारी आहे? पर जॾहिं इहे उते वञी इहो ॾींदी, त शायदि इहा गुफ़्तगू बि करे त भई इहे जेके हथ जा हुनर आहिनि, उन में असांजे औरतुनि जो हिसो आहे। हुननि जे लाइ इहा शइ नई न हूंदी, छो त उते जूं औरतूं इहे सभु कम कंदियूं रहियूं आहिनि। उते हिन महिल जेको माण्हू टेम्परेरी गवर्नमेंट खे ॾिसे पियो, यूनुस, उन जेका बैंक ठाही हुई, उन में हुन सभिनी खां पहिरियों कमु छा कयो हुयो? हुन इन्हनि औरतुनि खे वज़ीफ़ा ॾिना हुया। हिननि औरतुनि खे चए त मां तव्हांखे हेतिरा पैसा ॾियां थो, तव्हां पंहिंजा कमकारियूं हलायो। उन्हनि औरतुनि उन्हनि पैसनि सां पंहिंजा धंधा हलाया, पंहिंजा कमकारियूं कयूं, भर्त हुयो त पट ख़रीद कयूं, धागा ख़रीद कयूं, मशीनूं ख़रीद कयूं, ऐं उन्हनि खां पोइ उन्हनि पंहिंजे उन हुनर खे मार्केट ताईं पुॼायो। चवण जो मतिलबु इहो आहे त हिते तव्हांखे ॿ शयूं सोचण जूं, गौर करण जूं। हिकिड़ो त महिरबानी करे सिंधी माण्हू पंहिंजी सोच खे हाणे मटाए। घणो ई तव्हां औरतुनि ते दबाव विधो, घणो ई तव्हां औरतुनि खे दाॿे में रखियो आहे, घणो ई तव्हां हुननि खे प्रेशराइज़ कयो आहे। इहे त वीचारियूं घरनि में आहिनि, तव्हांजे आङूठे जे हेठां दॿियूं पयूं आहिनि, पर तव्हां त पढ़ियल गढ़ियल औरतुनि खे ई नथा बर्दाश्त कयो। तव्हां हुननि जी जेका माशरे में जेका अहमियत आहे, माशरे में मौजूदु मसइलनि जे मुतलिक़ हुननि जी जेका राय आहे, तव्हां खां उहा बर्दाश्त कोन थी थिए। तव्हां यूनिवर्सिटीज़ में ॾिसो,
तव्हां स्कूलनि में ॾिसो, तव्हां कॉलेजिस में ॾिसो, तव्हां एडमिनिस्ट्रेटिव पोस्टुनि ते जेके औरतूं आहिनि उन्हनि सां माशरे जो रवैयो ॾिसो, त तव्हां इहो सोचो त तव्हांजो इहो रवैयो औरतुनि सां पंहिंजे माशरे जे हिकिड़े इंतिहाई मज़बूत फ़र्द सां इहो तव्हां केसिताईं ई हलाईंदव? छा तव्हां पंहिंजे घर मां नियाणियूं कढी छॾींदव? तव्हां उन्हनि जो पैदा थियणु त रोके ॾेखारियो। तव्हांखे इहा ई ख़बर कोन्हे त साइंस इहो ॿुधायो आहे त जिन्स जेका आहे इंसान जी, उनजी औरत थियणु या मर्द थियणु उहो मर्द जे जीन्स ते थो डिपेंड करे। तव्हांखे ख़बर आहे इहा? मार तव्हां माईअ खे ॾींदव, चोथीं बि वरी धीअ ॾियणी। अड़े बाबा तूं वञी मुड़ुस खां पुछ, छो न उन वटि उहे जीन्स हुया जंहिंसां पुटु पैदा थिए। सो स्टॉप डूइंग दिस, इनफ इज़ इनफ। अलाह साईं हर कंहिंखे पंहिंजो कमु ॾिनो आहे, पंहिंजो हुनुरु ॾिनो आहे, पंहिंजो तरीक़ो ॾिनो आहे। जेको माण्हू जेका शइ करे सघे थो उहो करे थो, पर नाइंसाफ़ी इहा आहे त हिकिड़ो त तव्हां उन जे हुनर खे साराहियो कोन था, सम्झो था इहो रोज़मर्रा जो कमु आहे। ऐं ॿियो, जिन बि वॾेरनि या जिन जी ज़मीनूं आहिनि जेके हिननि हारियुनि खे उते रखनि था, उहे इन्हनि खे हुननि जे कम जो पूरो मुआवज़ो कोन था ॾियनि। न सिर्फ़ु एतिरो, पर जेतिरो कमु हिकिड़ी औरत करे थी वञे, इन्हनि खां इहो पुछो त हिननि जा पंहिंजा मर्द हिननि जे हथ ते तिरीअ ते केतिरा पैसा था रखनि। छा उन्हनि जी तिरीअ ते इहे पैसा रखनि था? कोन रखंदा हूंदा। हिननि खां तव्हां दास्तान पुछो, तव्हांखे ॿुधाईंदियूं। तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, जॾहिं मां प्रोग्राम कंदी हुयसि मोतिन माला, त उन में वॾनि वॾनि आर्टिस्टनि, फिलोसॉफरनि ऐं हिननि जा इंटरव्यू कंदी हुयसि। सो उन में साईं सामुद्दीन राशिदी, ज़फ़र काज़मी ऐं मतिलबु इन कैलिबर जा, उन में माई भाॻीअ खे मां सॼो, जॾहिं मां माई भाॻीअ खे सॼो, तव्हां यकीन कयो न त हूअ माइक खां पई टिजे, न हुनखे इहा ख़बर हुई कहिड़ी शइ आहे। जेका हुन पंहिंजी ज़िंदगीअ जा किसा ॿुधाया त मूंखे सवाल पुछण जो मौक़ो न पियो मिलियो। एतिरी रवानीअ सां हुन ॿुधायो, हुन कीअं आई, पुछा कीअं, पुछा ॻाईंदी आहे, कीअं कंदी आहे। इहे औरतूं हुयूं जिन खे कंहिं न कंहिं ॻोल्हे लधो। सो इन करे, ऐं उन असांजे इन जी राग खे, लोक गीतनि खे हुन सिंध जे सरहदुनि खां कढी किथे खां किथे पहुचाए छॾियो। खड़ी नीम के नीचे उन ॻायो त टीना सानी बि ॻायो, ॿुधायो, पर टीना सानी उहो न ॻाए सघी जेको माई भाॻीअ ॻायो। हिक ॿिए जे टैलेंट्स खे साराहियो। ज़रूरी न आहे त हर माण्हू वटि हर ख़ूबी हुजे, कंहिं वटि कहिड़ी ख़ूबी हूंदी, कंहिं वटि कहिड़ी ख़ूबी हूंदी, त उन हुनर जी तव्हां हिक ॿिए जी तारीफ़ कयो। ऐं अलाह कंदो तव्हां ॾिसंदव त तव्हांजो मुल्क, तव्हांजो सूबो, तव्हांजा शहर, तव्हांजा माण्हू ऐं तव्हांजूं औरतूं अलाए किथे खां किथे पहुची वेंदा। रुगो दिलि वॾी कयो। तमामु घणी महिरबानी। मैडम फातिमा पंहिंजी जेका हिकिड़ी गज़ल मूं ॾे मोकिली आहे, उन मां हिकिड़ा 3 स्टेंज़ाज़ आऊं पढ़ंदसि जेके तमामु ख़ूबसूरत ऐं डेडिकेटेड टू दीज़ वुमेन आहिनि। आई एम नॉट टू गुड एट रीडिंग दिस, त मां इन करे चाहींदसि त मैडम फातिमा पाण अची हिननि खे रीड करे त बहितर है। मैडम फातिमा प्लीज़, आप डॉक्टर फातिमा आप खुद आएँ और इनको रीड करें। थैंक यू वेरी मच। डॉक्टर फातिमा के लिए बहुत ज़्यादा तालियाँ। मेरी बहनें मोहतरमा मेहताब राशिदी, डॉक्टर रिजवाना और सूबिया, और ये ख़ास करके मेरी अब बहुत प्यारी मेहनत कश ख़वातीन, डॉक्टर साहिबा, और यहाँ पे अमर हैं और नूरुल हुदा शाह हैं, और सबको मैं ज़्यादा सबका नाम लूँगी तो देर होगी। इनके हाथ में रूई देखकर मुझे ख़्याल आया कि मैंने तो ये एक नज़्म लिखी है जो इसी पर है, और मेरा इस पर सच पूरा यकीन है कि ये जो हमारा तरक्की का, तहज़ीब का और ख़ास तौर से तमद्दुन का, और सिंध की धरती वो पहली धरती है जहाँ से तमद्दुन का आगाज़ हुआ, और वो है मोहनजोदारो। ये मैं नहीं कहती,
سارے دنیا کے ریسرچر کہتے ہیں کہ تمدن جو مدنی زندگی ہے جو ہماری وہ سندھ سے شروع ہوئی ہے. تو یہ روئی دیکھ کر مجھے خیال آیا, میں زیادہ وقت نہیں لوں گی, روئی کے گالے سے دھاگے کا سفر میرا ہی تھا. یہ روئی کا گالا ان کے ہاتھ میں, اس سے دھاگا عورتوں نے بنایا ہے. روئی کے گالے سے دھاگے کا سفر میرا ہی تھا, اور مٹی سے بنا چھوٹا سا گھر میرا ہی تھا, اور مٹی سے بنا چھوٹا سا گھر میرا ہی تھا. دھان کے کھیتوں میں میری انگلیوں کا لمس ہے, دھان کے کھیتوں میں میری انگلیوں کا لمس ہے. دانے کو کھانا بنانے کا ہنر میرا ہی تھا, دانے کو کھانا بنانے کا ہنر میرا ہی تھا. اور پیڑ پودوں اور بچوں اور بوڑھوں کی خوشی, پیڑ پودوں اور بچوں اور بوڑھوں کی خوشی, سائے کی خاطر لگایا ہر شجر میرا ہی تھا, سائے کی خاطر لگایا ہر شجر میرا ہی تھا. اور جس کے آنگن کو سجایا خواب سے اور پھول سے, جس کے آنگن کو سجایا خواب سے اور پھول سے, خوشبوؤں کی راہ میں کھلتا وہ در میرا ہی تھا, خوشبوؤں کی راہ میں کھلتا وہ در میرا ہی تھا. جس جگہ نفرت نہ ہو اور ظلم کی طاقت نہ ہو, جس جگہ نفرت نہ ہو اور ظلم کی طاقت نہ ہو, خواب کی سرحد تلک پھیلا نگر میرا ہی تھا. اور ان کا کیا ہے جو جنون جنگ میں ہے مبتلا, عورت کبھی جنگ نہیں کرنا چاہتی, ہمیشہ وہ جنگ کے خلاف رہی ہے. ان کا کیا ہے جو جنون جنگ میں ہے مبتلا, جل نہ جائے پھر کہیں دھرتی یہ ڈر میرا ہی تھا. اور آخری شعر ہے کہ گود میں میری جنم لیتی رہی ہے زندگی, گود میں میری جنم لیتی رہی ہے زندگی, زندگی کو زندگی کرنا ہنر میرا ہی تھا, زندگی کو زندگی کرنا ہنر میرا ہی تھا. روئی کے گالے سے دھاگے کا سفر میرا ہی تھا, اور مٹی سے بنا چھوٹا سا گھر میرا ہی تھا. بہت شکریہ. آپا نور نے ہمیں جوائن کر لیا ہے, اور مزید وقت ضائع کیے بغیر میں آپا نور کو زیادہ نہیں تھکاؤں گی اور ان کو دعوت دوں گی کہ وہ آ کے اس ٹاپک پہ روشنی ڈالیں. महिरबानी. मूंखे बिल्कुलु ख़बर न हुई त हिते अहिड़ियूं सुहिणियूं सुहिणियूं प्यारियूं प्यारियूं तयारु थियल फ्रेश भेणूं धीअरूं सभु वेठियूं आहिनि. मूंखे सोबिया मूं ईअं ॿुधो, शायदि मुंहिंजी अंग्रेज़ी इलाही कमज़ोर आहे, चए थी मूं सेलिब्रेशन चयो, मूं चयो मूं मीटिंग ॿुधो. ॿई मैच बि कोन था कनि लफ़्ज़. चयोमांसि आऊं त वेंदसि ॿनीअ ते, महताब खे पई चवां आऊं त पाण हारियो पोइ करियो पई अचां, मिटीअ मां पई अचां, ऐं सॼो ॾींहुं मिटीअ में गुज़ारे हिते पहुती आहियां. ऐं असांजूं हारियाणियूं, असांजा हारी, आऊं त उन्हनि खे ॾिसी सोचींदी आहियां, चवंदी बि, हुननि खे डायरेक्टली चवंदी बि आहियां त तव्हीं त ईअं थो लॻे मिटीअ मां ई निकिता आहियो, हींअर कंहिं पोखियो आहे तव्हांखे ऐं तव्हीं फुटी पिया आहियो, मिटीअ खां ॿाहिरि पंहिंजो को वजूद नथा रखो. हीअ जेका ॻाल्हि थी थिए न, त हुकुम जे मूं महताब खां थोरो पॉइंट्स वरिता आहिनि. महताब ॻाल्हाइणो छा आहे, छो त आउं त बिल्कुलु बेख़बर अची वियसि. सो इहो जेका ॻाल्हि आहे उन्हनि जे हक़नि जे लाइ, हुननि जी ज़रूरतुनि जे हिसाब सां हुकूमत सां ॻाल्हाइण, उहे पॉइंट्स साम्हूं रखणु. असांजूं सिंधियाणियूं अञा बि मिटीअ में लचियूं पियूं आहिनि,
असांजी सिंधियाणियूं अञा बि ॿार ॼणींदे मरियो वञनि। असांजे सिंधियाणियुनि जे घस में किथे असां वटि आहिनि। कल्ह आर्ट्स काउंसिल में हुआसीं, बिलावल तकरीर पे कई, चई पे असांजो दुनिया सां मुक़ाबिलो आहे, कंहिं शहर सां कोन्हे, मीन्स लाहौर वग़ैरह सां कोन्हे। असां वटि NICVD आहे, असां वटि हीअ आहे, असां हू आहे, कराची में सभु कुझु आहे। पर जेका ॻोठ खां निकिरे थी उहा गॾह गाॾीअ ते चिंचीअ में ॿार ॼणींदे ॼणींदे मरी वञे थी। उन जी हॉस्पिटल किथे आहे? असांजा स्कूल, उन्हनि में असांजा गर्ल्स स्कूल थियण त ईअं खपे। असांजूं हारियाणियूं, असांजी ॻोठनि जूं इहे मायूं इहे स्कूलनि में पढ़नि, इन्हनि जे स्कूलनि जो इंतज़ाम हुजे। माऊं धीअरूं गॾु वञी क्लास में वेहनि, गॾु इम्तिहान पास कनि, ख़त लिखण जहिड़ियूं थियनि, हिसाब लिखण जहिड़ियूं थियनि। उन्हनि जो ऐं मञा थी त उन्हनि में कारनामा बि हूंदा, पर इहो कोड, इहो पिन कोड हुननि जे मुड़ुसनि वटि आहे। माईअ जो फ़सुलु करणु फ़ख्र जो ई ॻाल्हि आहे, उहो उन में का हमदर्दी जी ॻाल्हि न आहे। ऐं नथी सम्झां, फुटियूं चूंडे थी, फ़ख्र जो ई ॻाल्हि आहे। लुणे थी, फ़ख्र जो ई ॻाल्हि आहे। हुन जी जिस्म खे उहा ताक़त आहे, उहा कमु करे थी, ॿनिनि में हले थी, महिनत करे थी, पंहिंजे घर जो ॿियो फीथो थी हले थी, ॿियो व्हील आहे पंहिंजे घर जो। इन करे इहा हमदर्दी जी ॻाल्हि कॾहिं बि कोन चवंदुसि त जे माई ॿनीअ में कमु थी करे त उहा ग़लति ॻाल्हि आहे, उहा फ़ख्र जो ई ॻाल्हि आहे। पर हुन ते, हुन जे, ऐं पंहिंजी ॻाल्हि इन्हनि लफ़्ज़नि ते ख़तमु कंदुसि, त उहो गिराह जंहिंखे तव्हां पंहिंजी बेस्ट प्लैनिंग चई दुनिया जे अॻियां रखो था, कंफर्म त करियो त उहो गिराह हुन जे वात ताईं पहुतो बि या न। महिरबानी। जेके अॼु जा असांजा महिमान परे खां आया आहिनि, जेके अदियूं असां सां गॾु परे खां आयूं आहिनि, उन्हनि जी शुक्रगुज़ार त पंहिंजी जाइ ते आहियां, थोराए थी त पंहिंजी जाइ ते आहियां, पर मौज़रत ख़्वा बि आहियां त असां अॼु जो उन्हनि जो सॼो ॾींहुं वठी छॾियो आहे, चेती ऐं पंहिंजो नंढिड़ो ॿारु छॾे आई आहियां। त इहा हिननि जी डेडिकेशन आहे, कमिटमेंट आहे। असीं हाणे थोरी देरि इन्हनि सां कचहरी करे अम्मा खां पुछंदासीं, अम्मा जेको चाहे थी त केरु मुंहिंजी ॿुधे। असां ज़ोर सां ग़रीब आहियूं, साईं गुॾ कयूं था, मज़ूरी कयूं था, फुटियूं चूंडियूं था, लाभ था कयूं। असां ग़रीब आहियूं, केॾा आहियूं, बच्चा नंढा आहिनि, ॾींहं जो खाइनि था त राति जो ईअं सुम्ही था रहनि, एतिरो ग़रीब आहियूं असां। त हिननि खे न बंगला, न महल, न माड़ियूं, न सोन, न पैसो, न का शइ। ही जेका हिते इल्तिजा कनि था, जब हिकिड़ी कनि था त हिननि जा वेजिस वधाया वञनि। सिंध सरकार ताईं जेकॾहिं ही मैसेज पुॼे थो त हिननि जा ॿिया के मसला ई कोन्हनि के। हिन मां मूंखे सवेर चयो त दुआ कर मूंखे नुंहुं मिले, मां घर जो कमु नथी करे सघां, मूंखे कम में रुॻो हथु वधाइण वारी मिले। हिननि जूं ख़्वाहिशूं रुॻो एतिरियूं आहिनि। कुझु टाइम अॻु सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में हिकिड़ी कॉन्फ्रेंस ते थी, जंहिंजे सिलसिले में मूं रिसर्च ते कंडक्ट कई, ऐं उन में हिकिड़ो हिसो इहो बि हो त हाणे इहो जदीद दौरु आयो आहे त शाह जूं फ़क़ीराणियूं बि आहिनि। त हुते जॾहिं मां हिकिड़नि फ़क़ीरनि सां मिलण वियासीं, मूं उन्हनि खे चयो त उस्ताद छो भला न्याणियुनि जो हिकिड़ो सिलसिलो शुरू थियो हो राग ॻाइण जो, त उहे राग जूं न्याणियूं किथे आहिनि, उन्हनि खे छो बंदि करे छॾनि। चई राग औरत नथी ॻाए सघे शाह जो राग। मां चयो छो? सिंध जी तारीख़ में त शाह जो राग औरत ॻाए थी, हेतिरियूं मायूं आहिनि जिन ॻायो आहे। ऐं अम्मा जमाली ऐं हिकिड़ी ख़ासि खेली कम्यूनिटी जी माई, अहिड़ियूं खोड़ मायूं हुयूं जिन शाह जो राग ॻायो आहे, त पोइ हाणे छो न। ॾाढो हिकिड़ो कॉन्ट्रोवर्शियल जवाबु हुननि आयो त शाह जो राग हिकिड़ो पाक राग आहे ऐं औरत खे नापाकई थिए थी त उहो राग कीअं थी ॻाए सघे। बट उस्ताद जुमन, टू हिज क्रेडिट आई मस्ट से, त हुन चयो, चई कहिड़ो ज़रूरु आहे त छोकिरियुनि खे न ॻाइणु ॾिजे, छो? ऐं न्याणी बि ओतिरो ई शाह जी मोहबत दिलि में रखे सघे थी जेतिरो हिकिड़ो मर्द रखी सघे थो। इनफैक्ट जुमन शाह साहिब जो त इहो बि चवणु हो, चई त मां असांखां वधीक एतिराम ऐं एहतियात सां उहे शाह जो राग ॻाईंदियूं आहिनि।
हुननि जी जेका कॉन्संट्रेशन आहे सा एतिरी वधीक आहे ऐं इहा हिकिड़ी ॾाढी डिफरेंट ॻाल्हि आहे त न्याणियुनि जे अंदरि इहो शौक़ु आहे त उहे शाह जो राग ॻाइनि। जिते अॼु जूं जेके न्याणियूं आहिनि से वॾा वॾा ख़्वाब रखनि थियूं, तंहिंमें कुझु न्याणियूं अहिड़ियूं बि आहिनि जेको शाह जो राग सिखणु चाहिनि थियूं। त आउं थैंक यू कंदसि पंहिंजे तमामु तर स्पीकर्स खे। थैंक यू वेरी मच मैडम मेहताब, थैंक यू आपा नूर, थैंक यू डॉक्टर साहिबा, थैंक यू अदी कृष्णा। तव्हांजी तमामु घणी महिरबानी। तव्हांजे अचण खां सवाइ हीउ प्रोग्राम शायदि मुंहिंजो अहिड़ो सक्सेसफुल न थी आहे, हिकिड़ो साम्हूं नज़र आयो। ऐं तव्हांजी तमामु घणी थोराइती आहे। ऐं मूं हिननि सां इहो बि वाइदो कयो आहे, हीअ चवनि पियूं असां हैदराबाद पहिरियों दफ़ो ॾिठो आहे, असां भिटशा पहिरियों दफ़ो ॾिठो आहे। असांखे हमेशह खां उमेदु हुई त असां भिटशा ॾिसूं। हिननि जूं ख़्वाहिशूं इहे आहिनि।